साईं पानी हिते ईंदो त माण्हू एॾा हिते हिते मला एॾा ख़ुशि हूंदा हुआ, पला हिते ईंदा हुआ। अॼु असां वटि पाणी कोन्हे, इहो ग़लति आहे। नालत आहे इन माण्हुनि खे असांजो पाणी बंदि करे वठाले। नालत आहे इन माण्हुनि जे। अरे रेडियो छो था पाणी बंदि कयो असांजो? असांखे पीअण लाइ पाणी बि कोन मिलंदो सुभाणे। पानी किनो थी चुको आहे, जंहिंमें छा चमड़ी जी बीमारी थी चुकी आहे, पंहिंजो पोलिया जी बीमारी थी चुकी आहे। तक़रीबन 12% माण्हुनि जी नज़रूं जेके आहिनि वञी चुकियूं आहिनि। ऐं असांजे कोटली में अॼु तव्हां महसूसु न, तव्हां बाक़ाइदो ॾिसी वेंदा त रोज़ानी 4-5 जनाज़ा जेके आहिनि कोटली मां पिया निकिरनि, ऐं 4-5 जनाज़ा जेके आहिनि हुसैनाबाद मां पिया निकिरनि। डेली माण्हू मरनि पिया हिन पाणी किने जी वजह सां। हिन केनाल जेके ठाहिया आहिनि उन सां त अञा बि खानो ख़राबु थींदो। इहो जेको थोरो घणो लिकीस पाणी हूंदो हुयो, जंहिंजे करे ही गटर लेन पोइ छॾंदा हुयासीं, एतिरो नुक़सानु कान हूंदो हुयो। हाणे त उहो पाणी बि ख़तमु करे छॾियो अथनि। असांजो आहे त पाणी छॾनि, जेके हिननि जा मनसूफ़ आहिनि इहे रद्द करनि। पंहिंजो समुंड मां जेको पल्लो ईंदो हुयो, जंहिंमें माण्हू कोटली शहर जा माण्हू, पंहिंजो हुसैनाबाद जा माण्हू, लतीफ़ाबाद जा माण्हू, कराची जा माण्हू, वॾा पंहिंजो ताजिर जेके आहिनि पल्लो खाइण लाइ हिते कोटली हुसैनाबाद गिदू बंदरगाह ते वञी पला खाइण ईंदा आहिनि। शौक़ीन माण्हू आहिनि। कुरड़ो, मोराकी, सिंगारी, जरको, झींगो, इन खे वॾा माण्हू शौक़ीन सां खाइण वारा आहिनि। सो पाणी जी वजह सां इहे शयूं का बि न आहे। साईं हिकु हिकिड़ो मला 3-3, 4-4 माण्हू, 5-5 माण्हू मच्छी मारे ईंदा हुआ। एतिरी चवंदा त असांखे वापारी जेके आहिनि असांजे मल्हानि खे चवंदा त बाबा हाणे मच्छी न खणी अचो, मच्छी केरु वठे ई कान थो। हाणे उन जॻह ते मच्छी जेका आहिनि सॼे ॾींहं में चवंदा माना 15-20 माण्हू मारण वञनि था त 2 माण्हू या 3 माण्हू मुश्किल सां मारनि था। जंहिंमें 15-20 माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइ कंहिंखे 200, कंहिंखे 300 या 500 रुपया तारीख़ मिले थी। हाणे हिकिड़े माण्हू खे 500 रुपया तारीख़ मिले थो, हुन हिकिड़े माण्हू जे पोयां घटि में घटि 8-10 माण्हू हूंदा आहिनि। जेको झिंगो मणनि जे हिसाब सां हूंदो हुयो, उहो सॼे ॾींहं में हाणे 2 किलो बि कान था मारनि। हाणे वीचारा मला जेके आहिनि इलाही तक़रीबन 12% असांजा मला जेके आहिनि समुंड ते डाम ते पंहिंजो डाम ते बि वञनि पिया, के समुंड ते वञनि पिया, के पंहिंजो चवंदा फिशरी पिया वञनि।